सूरह साफ़ात रुकू नंबर 4। ऐं बेशक मूसा ऐं हारून ते इहसान कयोसूं ऐं खेनि ऐं संदनि क़ौम खे वॾी सख़्तीअ खां बचायोसूं ऐं खेनि मदद ॾिनीसूं। पोइ उहे ग़ालिब रहिया ऐं खेनि पधिरो किताब ॾिनोसूं ऐं खेनि सिधे रस्ते लातोसूं। पोयनि में चङी साराह उन्हनि लाइ छॾीसूं। मूसा ऐं हारून ते शाल सलाम हुजे। बेशक असीं भलारनि खे अहिड़ी तरह बदिलो ॾींदा आहियूं। बेशक उहे ॿई असांजे मोमिन ॿाननि मां आहिनि ऐं बेशक इलियास पैगंबरनि मां हो। जॾहिं पंहिंजी क़ौम खे चयाईं त अल्लाह खां छो न रुॼंदा आहियो, छो बाइल खे पूॼींदा आहियो ऐं तमामु चङे ख़लकींदड़ खे छॾींदा आहियो, जो अल्लाह अव्हांजो पालणहार ऐं अव्हांजे अॻियनि पीअनि ॾाॾनि जो पालणहार आहे। पोइ खेसि कूड़ो भायाऊं, तंहिं करे उहे बेशक दोज़ख में हाज़िर कयल आहिनि, पर अल्लाह जा ख़ासि ॿाना छुटल आहिनि ऐं पोयनि में चङी साराह उन लाइ छॾीसूं। इलियास ते शाल सलाम हुजे। बेशक असीं भलारनि खे अहिड़ी तरह बदिलो ॾींदा आहियूं। बेशक उहो असांजे मोमिन ॿाननि मां आहे ऐं बेशक लूत पैगंबरनि मां हो। यादि कर जॾहिं उन खे ऐं संदसि मिड़नी घर वारनि खे बचायोसूं, सवाइ हिकिड़ी कुराड़ी ज़ाल जे जा पुठ ते रहंदड़नि मां हुई। वरी हिननि ॿियनि खे हलाक कयोसूं ऐं बेशक अव्हीं उन्हनि ॻोठनि वटां सुबुह जो लंघंदा आहियो ऐं राति जो बि, पोइ छो न सम्झंदा आहियो।